जिए भुट्टो, जिए शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, जिए अवाम। शहीद रानी खे सुर्ख सलाम। एशिया जी अज़ीम सियासी अगवान शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो जी अज़ीम न्याणी जैन मुल्क ऐं जमहूरियत लाइ पंहिंजे जान कुर्बान कंदड़ शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 14वीं वरसी जे मौके ते खेनि सुॾकनि लुड़कनि सां अक़ीदत जा गुल निछावर करियूं था ऐं वचन था वॼायूं त शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे छॾियल मिशन खे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसफा भुट्टो ज़रदारी जी अॻवानी में पूरो करण लाइ पाण पतोड़ींदा रहंदासीं। पारां हाजी इम्तियाज हसन दर्स, सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी खिपरो। आपको पुकार रही है, मुझे पुकार रही है और इसलिए मैं इस तारीखी लियाकत बाग में आई हूँ।